रोटरी इंटरनेशनल 3271 ग्रीन दादू जो जीअं त सभिनी आयल दोस्तनि जो ऐं महिमाननि जो मां शुक्रगुज़ार आहियां, पंहिंजे रोटेरियन जो ऐं सिगा जे दोस्तनि जो ऐं सभिनी दोस्तनि जो जेके दादू जा मोज़िज़ीन दोस्त आहिनि उहे सभु माना असां सां साथ में गॾु आहिनि। अवां दोस्तनि सभिनी ॾिठो हूंदो, इंशाल्लाह पंहिंजो प्रोग्राम मूं अनाउंस कयो आहे ऐं बाडी बि अनाउंस कई आहे। इंशाल्लाह तव्हां दोस्तनि सभिनी जो तावन रहंदो त इंशाल्लाह वक़्त सां गॾु जेके शयूं टाइम सां थींदियूं उहो वधीक सुठियूं ऐं बहितर लॻंदियूं। इंशाल्लाह ताला तव्हां सभिनी दोस्तनि जे तावन सां, सिगा जे तावन सां, सभिनी दोस्तनि जे तावन सां इंशाल्लाह जेको प्रोग्राम हेल्थ जो आहे उन खां पोइ जेके मेडिकल कैंप आहिनि या डिज़ास्टर जेको जोई ॾे आयो आहे उन जे हवाले सां या जेको आहे स्किन जी कैंप लॻाईंदासीं, मेडिकल कैंप लॻाईंदासीं या अखियुनि जी कैंप लॻाईंदासीं। उन खां पोइ एडुकेशन ते मुंहिंजो वधि में वधि फोकस हूंदो त हिते जेको आहे माना लाइब्रेरी में हिकिड़ी जेका माना रोटरी इंटरनेशनल जे तरफ़ां हिकिड़ी कार्नर मुक़ररु कराईंदासीं जंहिंमें CS जा जेके छोकिरा तयारी कनि था उन्हनि खे बुक्स वग़ैरह या उनजी कार्नर जेका आहे माना हिकिड़ी माना प्रोवाइड कराईंदासीं पंहिंजे इंटरनेशनल खां, त जीअं उहे बुक्स वग़ैरह असांखे ॾियनि त असां हिते लाइब्रेरी में रखायूं। ऐं CA या CS जे लाइ जेको आहे माना नंढड़ा तयारी कनि, दादू में उहो माहौल न आहे तयारी जो ऐं उनजा बुक्स वग़ैरह न आहिनि या तमामु घणो ॿाहिरि वञिणो थो पए, उते घणा अख़राजात आहिनि जेके असांजे दादू जा छोकिरा अफोर्ड नथा करे सघनि। उन्हनि जे लाइ वधि में वधि असां हिकिड़ो एडुकेशन जे हवाले सां इहा उनखे हिकिड़ी सहूलियत कोशिशि कंदासीं। ऐं लिटरेसी जे हवाले सां जेके बि स्कूल वग़ैरह जेके आहिनि उन्हनि में जेको वक़्तनि बवक़्तनि जेको असां खां कोशिशि कंदासीं जेतिरी थी सघंदी उन्हनि माना मासूम ॿारनि जी ख़िदमत कंदासीं ऐं इंशाअल्लाह अल्लाह ताला कामयाबु कंदो। जो ख़ानदाननि खे जेके रोज़गार जंहिंखे न हुयो, बेरोज़गार जेको हुया जेके न पाए कमाए न पिया सघनि, जंहिंजो रोज़गार मुतासिर हो, 60 ख़ानदाननि खे असां तक़रीबन जेको आहे सो इज्तमाही तौर ते उनखे जेको 15 ॾींहंनि जो जेको आहे राशन ॾिनोसीं। उन खां अलावा रोटरी जेके मेंबर हुया उन्हनि पंहिंजी मदद पाण तहत हर हिकु काफ़ी जेको आहे पंहिंजे हिन ख़िदमत कई ऐं हिन जो मक़सदु जेको आहे उहा इंसान जी ख़िदमत आहे। हर तरह सां हेल्थ हुजे, तइलीम हुजे ऐं इन सां गॾु मुल्की या ॿोॾी सूरत हाल हुजे जेका हाणे असांजी जोही में जेका पैदा थी आहे उन में बि जेको आहे रोटरी क्लब इंशाल्लाह पंहिंजो किरदारु अदा कंदी ऐं इंशाल्लाह असांजी उमेदु आहे त असां घणे खां घणो इंशाल्लाह जेको आहे सो क़ौम हिन में कंदासीं इंशाल्लाह। अॼु रोटरी क्लब दादू जी इंस्टॉलेशन सेरेमनी जेका सॼी दुनिया में प्रेसिडेंट इंटरनेशनल खां गवर्नर खां वठी क्लब लेवल ताईं जेको आहे साल पूरो थींदो आहे त चार्ज अॻे सदर खां नए सदर खे ट्रांसफ़र थींदी आहे, उनखे इंस्टॉलेशन सेरेमनी जी तक़रीब में असां नालो ॾींदा आहियूं। उहो उन में अॻियों सदर जेको पंहिंजा जेके कमु करे वियो उहे ॿुधाईंदो आहे, जेको तव्हांखे ॿुधाए थो न आई कैम्प्स कयूं, डिज़ास्टर में जेको आहे सो राशन बैग्स ॾिनऊं। ईअं जेको नओं सदर नज़ीर साहिबु आयो आहे उन बि पंहिंजी प्लान ॿुधायो त जीअं हाणे काछे में डिज़ास्टर आयो आहे, माण्हू परेशान आहिनि, घरनि खां ॿाहिरि निकिरनि कोन था। उन खां पोइ हाणे जॾहिं पाणी लहे पियो थो त हिकिड़ी वॾी वबा फैलिजंदी, उन में मलेरिया, दस्त, चमड़ी जूं बीमारियूं। उन लाइ इंशाल्लाह रोटरी क्लब दादू सिगा दादू जे तावन सां इंशाल्लाह हिकिड़ी तमामु हिकिड़ी मेगा कैंप असां हणंदासीं इन ते वाई पांदी वारी साइड ॾे। अॻु में बि असां वाई पांदी में जनरल मेडिकल कैंप हई आहे, हिन महिल बि उते हणंदासीं। उन खां पोइ फस्ट असांजी प्रायोरिटी आहे त उन्हनि माण्हुनि खे जेके फाथल आहिनि बोर्ड में उन्हनि खे असां जेको आहे सो फूड या राशन जेके हुनजे ज़रूरत जूं शयूं उहो उनखे पहुचायूं, साफ़ु पाणी उनखे मुहैया कयूं। इहा असांजी प्रायोरिटी आहे।